Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु जो असांजो टॉपिक आहे त ज़मीर जा क़िस्म ऐं फ़ेल जा क़िस्म ऐं ज़र्फ़ जा क़िस्मनि जे बारे में असां डिस्कस कंदासीं। असां पहिरियां ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ पढ़िया हुयासीं ऐं असां ॿिए लेक्चर में इस्म जा टाइप्स पढ़िया हुयासीं। त हाणे असां ज़मीर जा जेके आहिनि क़िस्म पढ़ंदासीं। त ज़मीर तव्हां ख़बर आहे त ज़मीर छा खे चइबो आहे। ज़मीर जेको अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे त हुनखे असां ज़मीर चवंदा आहियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल अली मानी खाए थो, त हाणे अली हिते असांजो इस्म आहे त पाण इन जी जाइ ते अली जी जाइ ते इस्तेमालु कंदुमि त हू मानी खाए थो, त हू जेको आहे हिते असांजो ज़मीर थींदो। त हाणे असां इन जे क़िस्मनि ते हलंदासीं। त असांजो पहिरियों क़िस्म आहे त ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस अहिड़ा लफ़्ज़ जेके सिर्फ़ु इंसान ज़ात लाइ कमु आंदा वञनि त उनखे असां ज़मीर ख़ालिस चवंदा आहियूं। वरी ज़मीर ख़ालिस जा जेके असांजा आहिनि टे टाइप्स आहिनि त ज़मीर मुतकलम आहे, ज़मीर हाज़िर आहे ऐं ज़मीर ग़ाइब आहे। त हाणे जो ज़मीर ख़ालिस जा जेके टे क़िस्म आहिनि त उन मां पहिरियों आहे असांजो ज़मीर मुतकलम। माना अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ पंहिंजे लाइ इस्तेमालु कनि त उनखे असां ज़मीर मुतकलम चवंदा आहियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल मिसाल तौरु आउं, मां, असां वग़ैरह। त आउं या इन में ज़मीर मुतकलम जेके आहिनि असां इंग्लिश में चवंदा आहियूं आई ऐं वी जेके आहिनि ज़मीर मुतकलम आहिनि। जीअं सिंधी में असां चवंदा आहियूं आउं या मां मतिलबु आहे, असां माना वी। त इहे असांजा ज़मीर मुतकलम आहिनि। जीअं मां जो हिकिड़ो सिंधी में जुमिलो लिखियो आहे त मां स्कूल वञा थो, हिते मां जेको आहे ज़मीर मुतकलम आहे। ॿियो असांजो ज़मीर ख़ालिस जो क़िस्म आहे ज़मीर हाज़िर। माना अहिड़ा ज़मीर जेके को मुखातिब थी करे पंहिंजे मुखातिब लाइ इस्तेमालु करे त उनखे असां ज़मीर हाज़िर चवंदा आहियूं। मिसाल तौरु तव्हां, तूं वग़ैरह। त जीअं सिंधी इंग्लिश में असां उनखे चवंदा आहियूं यू खे असां तूं या तव्हां चवंदा आहियूं। त हाणे मिसाल तौरु मां लिखियो आहे तव्हां कॾहिं लाहौर वेंदव, त तव्हां हिते जेको आहे छा आहे ज़मीर हाज़िर आहे। माना अहिड़ा ज़मीर जेको को मुखातिब पंहिंजे मुखातिब लाइ इस्तेमालु करे त उनखे असां ज़मीर हाज़िर चवंदा आहियूं। टियों आहे त ज़मीर ग़ाइब जंहिंखे असां थर्ड पर्सनल प्रोनाउन चवंदा आहियूं ऐं इंग्लिश में। माना अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ उन लाइ इस्तेमालु करे जेको गुफ़्तगू में शामिलु न हुजे त उनखे असां थर्ड पर्सनल प्रोनाउन चवंदा आहियूं। असांजा थर्ड पर्सनल प्रोनाउन हू, उहे, उन्हनि वग़ैरह इहे असांजा थर्ड पर्सनल प्रोनाउन सिंधी में। जीअं असां इंग्लिश में चवंदा आहियूं ही, शी, इट, दे, इहे असांजा थर्ड पर्सनल प्रोनाउन आहिनि। त हाणे मां हिकिड़ो जुमिलो सेंटेंस लिखियो आहे सिंधी में, उहे कराची वञी रहिया आहिनि। त उहे जेको आहे असांजो हिते छा आहे ज़मीर ग़ाइब आहे। त अहिड़े हिसाब सां असांजा SST में या कांस्टेबल जेका पोस्ट हुजे त अहिड़े हिसाब सां को सुवाल ग्रामर जे हिसाब सां अची सघिजे। उहे हिते असांजो छा आहे ज़मीर ग़ाइब आहे। इहो हुया ज़मीर ख़ालिस जा जेको आहे टे क़िस्म। हाणे असां वधीक ॿियो क़िस्म असां पढ़ंदासीं ज़मीर इशारो। ॿियो असांजो ज़मीर जो क़िस्म आहे त ज़मीर इशारो, जंहिंखे असां डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन चवंदा आहियूं इंग्लिश में। त अहिड़ा ज़मीर जेके कंहिं शइ ॾांहुं इशारो कनि तन खे असां ज़मीर इशारो चवंदा आहियूं। मिसाल तौरु हीअ, हूअ, उहो, उहे, हिन वग़ैरह इहे असांजा सिंधी में छा आहिनि असांजा ज़मीर इशारो आहे। जीअं असां इंग्लिश में चवंदा आहियूं दिस, देट, दीज़, दोस, इहे असांजा ज़मीर इशारो आहिनि। जीअं मां सिंधी में हिकिड़ा ॿ सेंटेंस लिखिया आहिनि त उहे छोकिरा वञी रहिया हुआ, उहे छोकिरा वञी रहिया हुया, त उहे हिते छा आहे ज़मीर इशारो आहे। या हीअ छोकिरी होशियारु आहे, त इहो बि असांजो छा आहे हिते हीअ जेको आहे माना कंहिं शइ ॾांहुं इशारो करे थी त हीअ हिते असांजो छा आहे ज़मीर इशारो आहे। छोकिरी असांजो छा आहे प्रोनाउन आहे। होशियारु हिते असांजो छा आहे सिफ़त आहे। त हू कहिड़ो जानवर आहे, हू कहिड़ो जानवर आहे, उहो असांजो हू बि हिते असांजो छा आहे ज़मीर इशारो आहे। ज़मीर इस्तिफ़ाम, ज़मीर इस्तिफ़ाम जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं इंट्रागेटिव प्रोनाउन। माना इस्तिफ़ाम माना आहे सवाल करणु या पुछा करणु। अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण लाइ कमु अचनि तंहिंखे असां ज़मीर इस्तिफ़ाम चवंदा आहियूं। मिसाल तौरु छा, छो, कॾहिं, कंहिं वग़ैरह। त इहे असांजा ज़मीर इस्तिफ़ाम आहिनि। जीअं इंग्लिश में असां चवंदा आहियूं वाट, विच, वेयर, हू,
इहे असांजा ज़मीर इस्तिफ़ाम आहिनि। हाणे मां सिंधी में, छाकाणि त इहे असांजी SST टेस्ट आहे, सिंधी में सुवाल ईंदा त हिन मां पुछंदा, जुमिलो मिलियलु हूंदो त हिन मां पुछंदा त हाणे हिते कॾहिं जेको आहे पुछंदा त ग्रामर जे हिसाब सां छा आहे। त तव्हां कॾहिं लाहौर वापसि ईंदव त इहो कॾहिं जेको आहे इहो ज़मीर इस्तिफ़ाम आहे। इहो सवाल करण लाइ इहो जेको आहे कमु अचे थो। तोखे छा खपे, इहो बि हिकिड़ो सवाल थो करे असांजो जुमिले में, त इहो बि असांजो ज़मीर इस्तिफ़ाम आहे। ॿियो असांजो टाइप्स आहे ज़मीर मुश्तरक, जंहिंखे असां रिफ्लेक्सिव प्रोनाउन असां ग्रामर में चवंदा आहियूं। त मुश्तरक जी माना आहे शरीक थियणु। अहिड़ा ज़मीर जेके इस्मनि ऐं ज़मीर ख़ालिसन ऐं ॿियनि ज़मीरनि सां अमूमन गॾु इस्तेमालु थियनि त उनखे असां ज़मीर मुश्तरक चवंदा आहियूं। जीअं पाण, ख़ुदि, पाण, ई, पाण वग़ैरह, इहे असांजा ज़मीर मुश्तरक आहिनि। जीअं असां इंग्लिश में चवंदा आहियूं माई सेल्फ, हर सेल्फ, यूअर सेल्फ, देम सेल्फ, इहे असांजा ज़मीर मुश्तरक आहिनि। हाणे सिंधी में लिखियो आहे त अली पाण आयो आहे। हिते पाण जेको आहे ग्रामर जे हिसाब सां छा आहे त इहो ज़मीर मुश्तरक आहे। ऐं ख़ुदि तव्हां सां मिलंदुसि, ख़ुदि बि हिते असांजो छा आहे ज़मीर मुश्तरक आहे। ॿियो असांजो पंजो जेको टाइप्स आहे ज़मीर जो, त ज़मीर मुबहम आहे, जंहिंखे असां इंग्लिश में इनडेफिनाइट प्रोनाउन चवंदा आहियूं। माना अहिड़ा ज़मीर जंहिंजे बारे में ख़बर न पइजी सघे त कहिड़ो इस्म जे बदिरां कमु आयल आहिनि, त उन ज़मीरनि खे असां ज़मीर मुबहम चवंदा आहियूं। माना हीअ ज़मीर मुबहम छाकाणि त ज़मीर अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे। त मुबहम जी मतिलबु हूंदी आहे ॻुझियल, माना लिकियल, काई ख़बर न हूंदी आहे त असांखे त हीअ जेको इस्म जे बदिरां कमु आयो आहे त इहो ज़मीर कहिड़ो आहे। ठीकु आहे, मिसाल तौरु को, का, के वग़ैरह जेके आहिनि छा आहिनि ज़मीर मुबहम आहिनि। जीअं असां इंग्लिश में चवंदा आहियूं समवन, समबॉडी, एनीवन, एनीथिंग, इहे असांजा ज़मीर मुबहम आहिनि। लिखियो आहे त कंहिं त हिन खे मारियो हूंदो। कंहिं हिते असांजो छा आहे ज़मीर मुबहम आहे। ज़रूरु अंदरि को आहे, को बि हिते असांजो छा आहे ज़मीर मुबहम आहे। छहों असांजो जेको आहे टाइप्स आहे ज़मीर जो, ज़मीर मौसूल, जंहिंखे असां रिलेटिव प्रोनाउन असां चवंदा आहियूं। मौसूल माना वसूल कंदड़ या ॻंढींदड़, माना अहिड़ा ज़मीर जेके इस्म जे बदिरां कमु अची हिकु जुमिले में इस्म जो तालुक़ु ॿिए जुमिले जे हिसे जो तालुक़ु ॿिए जुमिले सां ॿुधाइनि, त उनखे असां ज़मीर मौसूल चवंदा आहियूं। मिसाल तौरु मां जीअं मिसाल आहे त जेको, जेके, जंहिं वग़ैरह, इहे असांजा ज़मीर मौसूल आहिनि। त मिसाल जीअं मां हिकिड़ो लिखियो आहे त उहो गिलास भॼी पियो जेको मूं काल्ह ख़रीद कयो हो। त हिते जेको जेको आहे इहो छा आहे ज़मीर मौसूल आहे। ॿियो असांजो आख़िरी आहे ज़मीर जवाब मौसूल, माना अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं पंहिंजो तालुक़ु जुमिले जे पहिरें हिसे सां ज़ाहिर कनि, त इनखे असां ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल सो, सा, सी, तंहिं, तन वग़ैरह। जीअं मिसाल तौरु मां लिखियो आहे त जंहिंजो खाइजे तन जो ॻाइजे, तन हिते असांजो छा आहे ज़मीर जवाब मौसूल आहे। हीअ हुया असांजा ज़मीर जा क़िस्म। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में असां फ़ेल जा क़िस्म ऐं असां सिफ़त ऐं ज़र्फ़ जा क़िस्म पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।